जामशोर में समाजी तंजीम फाउंडेशन फॉर अर्बन एंड रूरल डेवलपमेंट पारां नौजवाननि जी तरबियत लाइ फोर्थ इंडस्ट्रियल रेवोल्यूशन टू एम्पावर एंड बिल्डिंग कैपेसिटी ऑफ यूथ ऑफ सिंध जे उनवान हेठि सेमिनार कोठायो वियो। सेमिनार में समाजी तंजीम फर्द जे सीईओ काज़ी वाजिद महेसर, प्रोग्राम मैनेजर सुनील कुमार ऐं सिंध ऐं मेरान यूनिवर्सिटी जे शागिर्दनि तौरु शागिर्दान वॾे अंग में शिरकत कई। सेमिनार में आयल नौजवान खे प्रोफेसर जाल ऐं नाले वारे सहाफ़ी फैसल अज़ीज़ ख़ान लेक्चर पिणु ॾिनो। मीडिया सां ॻाल्हाईंदे प्रोफेसर झा ऐं फैसल अज़ीज़ चयो त दुनिया अंदरि हिकु नई टेक्नोलॉजी आई आहे जंहिंखे फोर्थ इंडस्ट्रियल रिवोल्यूशन चयो वञे थो, जंहिंमें आर्टिफिशियल टेलीविज़न, क्लाउड इंटरनेट कंपोजिंग, इंटरनेट ऑफ थिंग्स, ब्लॉकचेन, 5G जहिड़ियूं टेक्नोलॉजीज़ मौजूदु आहिनि, जंहिंमें पाकिस्तान हिकु बहितर किरदारु अदा करे सघे थो। हुन चयो त सिंध जा नौजवान तमामु घणा एक्टिव आहिनि, पर उन्हनि खे डायरेक्शन जी ज़रूरत आहे। फोर्थ इंडस्ट्रियल रेवोल्यूशन आ रहा है दुनिया भर में। हम ये चाह रहे हैं कि सिंध में भी आए है। अच्छा, सिंध में लोग बहुत तकलीफ़ में, बहुत जॉब्स की कमी है, ख़ास तौर पे पढ़े लिखे तबके में बहुत ज़्यादा कमी है। तो कोशिश ये की जा रही है कि जो सिंध का पढ़ा लिखा तबका है उसको फोर्थ इंडस्ट्रियल रेवोल्यूशन के लिए तैयार किया जाए। हाँ, फोर्थ इंडस्ट्रियल रेवोल्यूशन में अपॉर्चुनिटी आई है। असांजी कोशिश ये है तो PIAIC जी ज़िया साहब जो प्रोजेक्ट है, प्रेसिडेंट ऑफ पाकिस्तान जो प्रोजेक्ट है, ये इनके सिंध में जी असांजी NGO है फर्द, हुन जी तवसत सां सेमिनार कयूं, ॿारनि खे नौजवाननि खे ॿुधायूं त हे अपॉर्चुनिटी आहे। इंटरनेशनल मार्केट में जेकी अपॉर्चुनिटी अचनि थियूं उन में सिंध जे नौजवाननि जो रोल हुजे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।